तव्हां वियो वाहिद खान, तव्हां वियो त मां तव्हांखे थधे सीने सां ॻाल्हि सम्झायां। वेहण जो टाइम न आहे, ॻाल्हि कयो। जेकॾहिं मां तव्हांखे मज्जू फासाए ॾियां, मज्जू वारे में ईंदो? मज्जू मां तव्हांखे ईअं फासाए ॾींदुसि जीअं मींहं में माण्हू बिगल कुकड़ खे वठंदा आहिनि। मज्जू खां पहिरियां मां चाहियां थो त खान खे हथु कयूं। खान जे लाइ ॿ ॼार विछाए छॾिया अथमि। जीअं न हुन में फाथो त मां तव्हांखे हक़ल कंदुसि। तव्हां पंहिंजी पूरी फोर्स सां पहुची वञिजो। कमु पको कजो। जे हथ मां निकिरी वियो न त ॿिन्हिनि लाइ मसला पैदा कंदो। कचो कमु मूं कॾहिं बि न कयो वाहिद खान। जेकॾहिं इहो मस्त हाथी असांजे पंजोड़ मां निकिरी वियो त सभिनी खे चिथाड़े मारींदो। बादशाह आहे इहो मस्त हाथी, पर जेकॾहिं काबू में न आयो त सभई मारिया वेंदासीं। बाबा साईं, पोइ अहिड़े शीए वारे कम में छो पाथ हुजो? छॾियोसि त बल पियो लताड़े। जॾहिं आदम खान पंहिंजे दुश्मननि खे कॾहिं बि माफ़ न कयो त पोइ इन मस्त हाथीअ खे कीअं आज़ाद छॾींदो? मूंखे तव्हांजे इशारे इंतज़ारु रहंदो आदम खान, लेकिन कमु पको हुजणु घुरिजे। बेफ़िक्र थी हलिया वञो वाहिद खान। मूंखे बि एतिरी तकड़ न आहे। मां बि कॾहिं पंहिंजे कम में जल्दबाज़ी न कंदो। कमु पको करे हाथीअ खे पंजोड़ में फासाए पोइ तव्हांखे इतलाह कंदुसि वाहिद खान, पोइ इतलाह कंदुसि। मोकिलणी न आहे, मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। वाहिद खान तमामु जल्द इहो धमाको ॿुधंदे। अम्मा, मूसा खे शक थी पियो आहे त मां ज़ीनत खे तंग थो कयां। छा बाबा? हा मां, इन खां पहिरियां जो असां पंहिंजे मक़सद में कामयाब थियूं। किथे इहे न थिए मूसा कावड़ में की ज़ीनत सां कारमू करे। अम्मा, मूंखे मारे छॾे, मारे छॾे। न बाबा न, मूसा ईअं न कंदो। राति अचे मूसा त मां चवांसि थी। ना मां न, इन जे बारे में मूसा खे कुझु न चवजांइ। जेकॾहिं तूं मूसा खे कुझु बि चयो न त मुंहिंजे मथां शक वधी वेंदो। पर बाबा, मूसा जो इहो शक तो मथां कीअं आयो? इहो अम्मा, इहो थोरो इतफ़ाक़ थी वियो। कुझु ॾींहुं ॿाहिरि हूंदुसि न त मूसा जो शक लही वेंदो। पोइ साॻियो वरी अची मूसा जे सीने ते चढ़ी लत रखंदुसि। बाबा, मूसा जे शक खे ईअं न सम्झ। हाणे थोरो ख़्याल सां हलणो पवंदई। अम्मा, मां ॼाणियां थो त मूसा कारीगर खां बि वधीक ख़तरनाक आहे, पर शायदि तूं पंहिंजे पीउ खे कान थी सुञाणी। इन जे करे पुट तोखे ख़ौफ़ थी बीठो आहे। बाबा, ख़ौफ़ त रहंदो न। ख़ुदा न करे तोखे कुझु थी पवंदो त पोइ मुंहिंजो छा थींदो? तोखां पोइ त मां बि ज़िंदा रही न सघंदसि। बाबा, मां मरी वेंदीसां। मरनि असांजा दुश्मन। तूं को बि ख़ौफ़ न कर। तमामु हिते जल्द तूं हूंदी ऐं ॿियो मां हूंदुसि। ऐं हिन हवेली में त छा, मूसा ख़ान जे तर में असांजा हुकम हलंदा, हुकम। ऐं जेको बि ॾिसंदो न सो इहो ई चवंदो, भला सालू तुंहिंजा भाउ शींहुं मरे डब न चरे, जे चरे त उफट मरे। अञा बि वक़्तु अथव त ॻाल्हि सची ऐं सही सही ॿुधायो। सच ॿुधायो। ख़बरदार जो के कूड़ ॻाल्हायो आहे। हवेलीअ जी इज़त पैमाल करण खां बहितर अथव त सच ॿुधायो। पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरो। तव्हांखे त ख़बर आहे त असां माण्हू आहियूं मोहबती। जे सच ॻाल्हायो आहे त ज़िंदगी जी ख़ैरात मिली सघे थी, पर जिन ऐं पकड़जी पियो त पोइ तव्हांखे दिलावर ख़ान जी गोलीअ खां को बि बचाए नथो सघे। दिलावर, जे तोखे यकीन न आहे नी त मूंखां कसम खण। मूंखां बि कसम वठ।
तुंहिंजो शक बि दूर थी वेंदो ऐं असांजे मथां जेकी ख़ौफ़ जी छिप आहे न इहा बि हटी वेंदी। न सोणी, न, कसम तव्हांखे न ॾींदुसि, छो त मूंखे शक न आहे। बाप जे अखियुनि सां ॾिठो आहे ऐं हिन ई हवेलीअ में कंहिं गैर मर्द खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। उहो चोर बि थी सघे थो। बस तव्हां इहे सची न कंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ त 100 ॾींहं चोर जो, पर हिकु ॾींहुं साध जो ज़रूर थींदो आहे। हाणे मां वञी आराम कयां, मूंखे बि निंड अचे थी। ऐं हाणे इहो फ़ैसिलो तव्हां करे ॿुधायो त हिते केरु सुम्हंदो? सकीना, सोणी, मूंखे हिते आराम न ईंदो। मां आराम सां वञी गॾिजी आराम थी कयां। ॿिन्ही मां कहिड़ी थी सघे? हिकिड़ी त आहे जंहिं हवेलीअ जी इज़त खे पैमाल कयो आहे, पर घणो वक़्तु लिखी न सघंदी, न लिखी सघंदी। रात तमाम घणो लड़ी चुकी है। हिन महिल सब वही पंहिंजे घरनि में सुता। मूंखे लगे थो दिलावर खान जो हिन वक्त घिटीअ में अचणु मुश्किल है। रुस्तम खान मूं समझो त दिलावर खान अञा उता किथे हूंदो, पर जीअं ई ॿाहिरि निकितो न असां घोटे तो रखांसि, घोटे। मजू उता जो दर भी बंद पियो है। हाणे छा सलाह थी? रुस्तम खान आयो है ना त खाली वापस न वेंदुसि। खाली मोटण को सवा ॿियो को चारो ही कोने को। हवेली में अंदर दाखिल थी पूरो कंदोमांसि, पूरो। न बचू न, असांखे इहो नथो सुहाए त कंहिंजे घर में घिरी उन ते वार कयूं। हाँ मजू, जेकॾहिं पखी भी पंहिंजे वाहिरे में मुटंदो आहे न त असां उनखे बि मारणु मुनासिब न सम्झंदा। ही त कंहिंजे घर में घिरी उनखे मारणु मुनासिब नथो लॻे। मूंखे तव्हां ॿई इहो त ॿुधायो त तव्हां कॾहिं कॾहिं भला ईमानदार थिया आहियो? मजू कुछ भी समझी असीं हुन जी हवेली में दाखिल न थींदासीं ऐं न ई तोखे हवेली में दाखिल थियण जी इजाज़त ॾींदासीं। मां त हवेली में दाखिल थींदुमि। ॾिसां त मूंखे तव्हां मां केरु थो रोके, केरु थो रोके? तोखे केरु थो रोके? आप बीठो छो? वञ गिर हवेलीअ में, बीठो छो? वञ। जी बड़े दरवाजा अंदर बंद किता यो दर ते? हाँ बंद आ, बंद। यारे फायरिंग सफा सारे दर ते पे थी के तो सुठो न है कयो रुस्तम खान, सुठो न है कयो। मुझो इहो ही तरीक़ो आहे मजू। तो मुझो साथ ॾियण लाइ आयो हई या मूंखे मारण जे लाइ? हाणे निकिरण जी कयो। जेकॾहिं बंदूकूं खणी ॻोठ जे ॿाहिरां माण्हू फिरी विया न त पोइ अञा वधीक नुक़सान थींदो। मां बि रमू इहो ई थो चवां, इहो ई थो चवां। जीअं दिलावर खान हवेलीअ खां ॿाहिरि निकिरे त असां घोटे रखांसि, घोटे। हाणे हलण जी कर, छॾ ज़िंदगी। सुभाणे सिज उभरण सां हिते ईंदासीं। मूंखे तव्हां ॿिन्हिनि जे साथ जी का बि ज़रूरत न आहे, बस। रमू अचो त असां हलूं। मजू न कल्ह सुधरियो न अॼु सुधरियो।
ऐं नहीं कॾहिं सुधरण जो आहे। अचो मज्जू कौन सुधरंदो, पर याद रखी छॾजांइ रुस्तम खान, याद रखी छॾजांइ, जे बि मज्जूअ सां फिटायो, मज्जूअ हिनखे मौत जो मज़ो चखायो आहे, मौत जो। तव्हां हिते मूंखे अकेलो छॾे सुठो नाहे कयो सुठो। उनजो तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो, छो त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जू कंहिंखे माफ़ नाहे कंदो कंहिंखे माफ़। खुदा के मुझे दिखेरा, खुदा के मुझो घर खाली कर। राजे सिर ॾेखार हुजे, जे असां हिते रहूं था त तुंहिंजे मथां कहिड़ो बार आहे? केड़ो बार है? जॾहिं खां वठी तूं हिते पाती आहे, मां ढाउ करे मानी न आहे खाधी। कयां थो मानी तयार, उहा बि चट, जे कयां थो चांहि तयार, उहे बि पी थी वञो। उनखे त छॾे, पर पाणी जो भरे थो रखां, दिलाई खाले थो करे छॾियो। ढुक बि मुंहिंजे लाइ पाणी जो कोन थी बचायो पई। अॼु खां पोइ मां मानी तयार कंदसि, पोइ तूं वेही खाइजा बस। मूंखे तुंहिंजो गिरो बि न घुर्जे। मां वरी को पंहिंजो सामान ख़रीद करे ईंदसि छा? इहो तुंहिंजो ई अटो अन हूंदो, रुगो पचाए मां रखंदसि। हा, या पंहिंजी कमाई पाण खाइजांइ, मां न। पिंडण जहिड़ो करे छॾियो अथई माॻी। हाणे घणी ॼाड़ी न हण, तर। इहो भत जो गिरो मां राति लाइ रखियो लिकाए, उहा बि ॻोल्हे खाई चट करे छॾी। खैर जेसर ॾेखार हुजे गुलाम कादर, रब मालिक आहे, पाण ई ॾींदो हो। तूं छो थो परेशान ते हरू भरू? रही सके कारीगर ना गुछल खाए, तहां के फेराए घेराए जे मुझे गिचीअ में ही पाण ओताक हस हवेली हस, उते न पियो रहाए तहां के। खैर जेसर ॾेखार हुजे, मां हितां निकरण जहिड़ी न आहियां। पोइ रड़ियूं करे छाजे लाइ तूं पंहिंजे मथां बि मुंहिंजे मथां बि कलक के लाए? हाणे हितां निकरणो मूंखे ई पवंदो, मां सम्झां थो। ओ कहे रोकियो आ तोखे? कहे रोकियो थई? हाणे माई वधिक फटंदे लूण न बुरक मुझे फटंदे लूण। हाणे तूं भी घणो लोड़ न हण। हां त खणी सिरोटो ॾियाए न लौंदड़ीअ वारो। राजे सिर ॾेखार हुजे। अजीब किस्म जी माई आ, घर भी मुंहिंजो, सिरा भी मांखे थी हणे पई। एतिरो कर जो हिकु दफ़ो अम्मा जी तां थी वञे। सोनी सदको अदे जीअं तुंहिंजी मां खे सम्झायां थी, ॿई हथ गिचीअ में, मूंसां कान सम्झंदी। एतिरो कर सोनी जो मां हिकु चक्कर हितां थी वञे। कोन ईंदी अदे, तुंहिंजी मां हेॾे कोन ईंदी। बाक़ी जेकॾहिं तूं मूंसां गॾु हली त मां तोखे वठी हलां। सोनी मां हितां निकिरां त सही, पर अॻ में ई दिलावर खाननि जो शक वधियल आहे। जेकॾहिं हिन हवेली खां ॿाहिरि निकितसि न त वेतर हुन जो शक वधीक थी वेंदो मुंहिंजे मथां। त पोइ कुझु ॾींहं सब्र कर, भला जेकॾहिं रहमत हिते कुझु ॾींहं रहे थी त हिन ते असांजी सिहत ते कहिड़ो असर थो पवे। सोनी रहमत जेतिरो हिते रहंदी न ओतिरो हितां जो माहौल ख़राब थींदो। वाह अदी वाह वाह वाह, भेनरूं त ॾुखे वक़्त में भेणुनि जो सहारो थींदियूं आहिनि। तूं जो मुंहिंजो सर थी खणाए वेठी। हां अदी मां तोखे हिते सहारो ॾियां बि सही, पर तूं अचण सां हिन हवेली जो माहौल बिगाड़े छॾियो आहे। मां छा कयां हुन में? हूअं वरी कहिड़ो तूं ऐं सकीना पाण में खंड ऐं खीर हुयूं, मुंहिंजे अचण खां पोइ वेदन मरी वई आहे। हाय हाय सॼो ॾोह वरी मुंहिंजे मथां। अॻे बि ॿई ॼणी ॿियूंडा पट कंदियूं हिक ॿिए जा। सोनी सदको अदी रहमत, कुझु ॾोह तुंहिंजो बि आहे। बस हाणे बस, मां तोसां नथी ॻाल्हायां। तूं पाण हिन हवेली जी नौकरियाणी आई, नौकरियाणी। मालकियाननि वारा हुकुम न हलाए। भले जेकॾहिं मां हिन हवेली जी नौकरियाणी आहियां त पोइ तूं वरी कहिड़ी दिलावर खान जी अॻु ॼाई आहे? मां चवां थी त मूंसां वधीक वात न हण। ज़बान में हथ विधो माए न त छिके काकड़े खां ॿाहिरि कढी छॾींदी माए। अड़ी नथी चवां त वञी थी मथे न चढ़ंदी। मां चवां थी त परे थी त ॼाए न निड़ीअ त लत। हल हाणे हल उतरई थी उतरई मुंहिंजी जोकरे हल। अड़ी तूं केर थी मूंखे न वेंदी मां कढण वारी? हां केर थी तूं? अदी सोनी मां छा कयो? अदी नाया मां तुंहिंजी भेण वॾी आई आहे, अदी चवण वारी। ठाऊ की न थी आई?
मुड़ सोनी तू ही मुड़ जेकॾहिं दिलावर अची वियो न त सभिनी लाइ बाहि ॿारींदो। ॾिस त सही काकी असांखे सुकून सां वेहण ई नथी ॾे। मूंखे सभु ख़बर आहे जेके तूं हिन हवेलीअ में गुल थी खिलाई न सॼी ख़बर आहे मूंखे। अचनि ॾे रेस वॾे खे छितो थी करायां मां तोखे। मां बि रहमत आहियां रहमत रहमत रुस्ते त रब मञाए ॿिए कंहिंजी जाइ न आहे सम्झीअ। हल हाणे हल कौन थी ॾिजे मां तुंहिंजे दड़कन खां। हल हल नथी ॾिया दड़कन वॾी आई आहे ठाहिण वारी। ढोलू राज को रोलू पर मेरे फिरात में कोई रोल छोड़े। गाल बुध अन्या मैं रियायत करना पेमी जे थोड़ी भी मैंने ट्रेडी की थी न पीछे गाल गाते को चढ़ने से उधर ते हां उहा त में खूब खबर है त मेडी त असुल बकाने ठासी। अरे अरे जड़े खबर भाई तो पीछे या गिड़ गिड़ के क्या करने मेरा उधर ते मोलू डोलू इहो त ॿुधायो त तव्हां जो झेड़ो छाते शुरू थियो आहे। गुलाम कादर या छोरी ई छोरी को अटकल ना मोलू वन अपने घर विच रहा है किते मेरे साड़ियन से। या वरी केड़ी अटकल ढोलू। अरे ते को खबर कानी क्या ढोलू असा के त खबर ही ना है। इदे गाल बुध यो मोलू मैला भिरा फुकल देडर यो गाल बुध मजूना मिलले मजूना। अच्छा मोलू मजू सा मिलेला। हाँ हाँ मेरी रहमत दी शादी थी मन वाली है यो मैला भिरा मोलू ई मज्जू को अच्छा मज्जू खैरा को सब बने घरों डुड़ा डुड़ा दे कद जोयो से। अरे गाल बुध अकुल कर बस मोटी आयम वापस अज खपो ना ना मजू इहो यार असा के सूहे को न थो त कहीं घर जे मथा हली फायरिंग करे बाड़ ने औरतन के हली हिरासा कयूं। न रुस्तम खान न न असा के इहो ही सूहे तो उठ ना गुर जंग में रुला दावत जंग में मजू ज़बान के लगाम दे। आस्ते रुस्तम खान आस्ते। ये रू करे बच्चों के न थोड़ा जा